ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। खानपुर महर मां चूंड मुहिम जे सिलसिले में महर भाउरनि जलसो कयो आहे। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पंज गली चौक ते सरदार मोहम्मद बख्श महर ऐं हाजी खान महर जलसे के खिताब कयो आहे। 8 फरवरी ते तीर ते ठप्पो हणी पीपल्स पार्टी के कामयाब कराइणो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खानपुर महर मां चूंड मुहिम जे सिलसिले में महर भाइरनि जलसो कयो आहे। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे। हाजी खान महर जो चवणु आहे त चूंडुनि में कामयाबी माणे अवाम जी ख़िदमत जो सफ़र जारी रखंदासीं। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। अवां खे आगाह कयूं पिया। खानपुर महर मां जिते पंजगुले चौक ते सरदार मोहम्मद बख्श महर ऐं हाजी खान महर जलसे खे ख़िताब कयो आहे। 8 फरवरी ते तीर ते ठप्पो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाब कराइणो आहे। हाजी खान महर जो चवणु आहे त चूंडुनि में कामयाबी माणे अवाम जे ख़िदमत जो सफ़र जारी रखंदासीं। मोहम्मद बख्श महर चवे थो त 8 फरवरी ते तीर ते ठप्पो हणी पीपल्स पार्टी खे कामयाब कराइणो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खानपुर महर मां मेहर महर खां। मेहर अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीएस वी खानगढ़ ऐं 199 घोटी खानगढ़ तक जी चूंड मुहिम जे सिलसिले में अॼु खानपुर महर जी पंजगुली चौक ते पीपी जे उम्मीदवार महर सरदारनि चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अॻूणे ज़िले चेयरमैन हाजी खान महर पारां जेको आहे खानपुर महर जी पंजगुली चौक में सियासी पावर शो कयो वियो आहे। इन में जेको आहे सियासी जलसे में हज़ारे माण्हुनि जेको आहे शिरकत कई आहे। खानपुर महर थोरे भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई ऐं महर सरदारनि जो पुरजोश इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त असांजी सियासत जेकी आहे उहा अवामी ख़िदमत जे जज़्बे तहत आहे ऐं 8 फरवरी ते जेको अवाम आहे उहो तीर ते ठप्पो हणी एन 199 ते सरदार अलीगौर खान महर ऐं पीएस 20 खानगढ़ ते जेको आहे मूंखे कामयाब कंदो। इन खां अलावा असां पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़िदमत वारे जज़्बे तहत सियासत कई आहे ऐं जेको आहे अवाम खे तालीम रोज़गार समेत सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। इन खां अलावा अॻूणे ज़िले चेयरमैन हाजी खान महर जेको आहे किताब पंहिंजे में चयो त असांजे महर ख़ानदान हमेशह हितां जी अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं अवाम पुर जेको आहे महर सरदारनि सां गॾु आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते अवाम जेको आहे महर सरदारनि खे तीर ते ठप्पो हणी कामयाब कंदो। इन मौक़े ते जलसे जे शुरका जेको आहे भरपूर नारनि जी गूंज में महर सरदारनि खे 8 फरवरी ते कामयाब करण जो वचन वरजायो। जी वॾी महिरबानी मेहर, इन वारे सां अपडेट करण जे लाइ।